पे आती है दुआ बन के तमन्ना मेरी, लब पे आती है दुआ। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल कॉलोनी नंबर 1 जे तरफ़ां हेड मास्टर सर इमाम बख्श उमरो ऐं सब्जेक्ट टीचर इनायतुल्लाह लाशरी जे तरफ़ां सभिनी शागिर्दनि खे ख़ुशि आमदीद। प्यारा ॿारो, अॼु असां क्लास 7 जो सब्जेक्ट पढ़ंदासीं साइंस, जंहिंजो पहिरियों नंबर चैप्टर आहे बाब पहिरियों इंसानी उज़वण वारा सिस्टम या निज़ाम। असां पढ़ी आया आहियूं त सिस्टम या निज़ाम उहा शइ हूंदी आहे जंहिंमें कुझु शयूं गॾु बि थी करे कमु कनि। जॾहिं कुझु शयूं गॾु थी करे कमु कंदा त उहे छा ठाहींदियूं? सिस्टम या निज़ाम। जॾहिं इंसानी उज़वा गॾु थी करे कमु ठाहींदा त उहे छा ठाहींदा? इंसानी उज़वण वारा सिस्टम या निज़ाम। प्यारा ॿारो, इंसानी उज़वण या सिस्टम जे निज़ाम में सभ खां पहिरियों जेको असां वटि टॉपिक आहे उहो आहे हाज़मो, जंहिंखे असीं चवंदासीं डाइजेशन। हाणे डाइजेशन जी जेका वसफ़ आहे उहा कीअं आहे? अहिड़ो तरीक़ो जंहिंमें खाधो वॾनि ऐं पचीदा ज़रड़नि खां नंढनि बारीक साधन ऐं जज़ब थींदड़ ज़रड़नि में वरछिजी वञे त उनखे छा चइबो आहे? हाज़मो। हाणे हाज़मो छा आहे? चए थो हीउ हिकु तरीक़ो आहे, हीउ हिकु तरीक़ो आहे जंहिंमें खाधो वॾनि ऐं पचीदा ज़रड़नि में, यानी जेको असां खाधो खाईंदा आहियूं, फ़र्ज़ कयो असां बर्गर खाधी, सुबुह जो नाश्ते में पराठा खाधा, मंझंदि जी मानी खाधी, गोश्त खाधो या जेके ॿियूं शयूं खाधियूं, समोसा खाधा, पकोड़ा खाधा, इहे सभु जेके शयूं खाधियूं इहे चवनि था इहे जेको खाधो आहे वॾनि ऐं पचीदा ज़रड़नि में मौजूदु हूंदो आहे, वॾनि ऐं पचीदा ज़रड़नि में मौजूदु हूंदो आहे। हाणे चए थो इनखे असां छा कयूं? नंढनि बारीक, यानी इनखे चॿाड़े चॿाड़े नंढनि ऐं बारीक ज़रड़नि, बारीक सादा मतिलबु बिल्कुलु जेके माना जंहिंमें जेतिरियूं बि शयूं उनमें मिक्स आहिनि उहे धार थी वञनि ऐं जज़ब थींदड़ ज़रड़नि में वरछिजी वञे, यानी जज़ब थींदड़ माना इनखे असां चॿाड़े चॿाड़े असां मादे जे अंदरि मोकिलियूं ऐं उहो सादनि ऐं बारीक ज़रड़नि में वरछिजी वञे, उनखे असीं छा चवंदासीं? हाज़मो। इनखे छा चवंदासीं? हाज़मो। यानी खाधे जा वॾा टुकड़ा नंढनि टुकड़नि में तब्दील थी वञनि, ॿियो उहे वरी आसानी सां जज़ब बि थी सघनि, आसानी सां जज़ब बि थी सघनि, त अहिड़े अमल खे छा चवंदासीं? हाज़मो चवंदासीं। त अहिड़े अमल खे छा चवंदासीं? हाज़मो। असां वरी इन टॉपिक खे रिपीट कयूं था। खाधे जा वॾा वॾा ज़रड़ा जॾहिं नंढनि नंढनि ज़रड़नि में चैन थी वञनि ऐं आसानी सां जज़ब थी सघनि त अहिड़े अमल खे छा चइबो आहे? हाज़मो चइबो आहे। प्यारा ॿारो, इन जी सम्झाणी छा आहे? खाधो असांजे बदन जे मुख़्तलिफ़ हिस्सनि में मौजूदु जीव घरड़नि यानी सेलनि ताईं सिधो सो नथो पहुची सघे, यानी जिस्म जे अंदरि ही सेल आहिनि, पूरे जिस्म में सेल आहिनि। चए थो इहो जेको खाधो आहे इहो असांजे जिस्म जे जीव घरड़नि ताईं डायरेक्टली नथो पहुची सघे। इन जे लाइ पहिरियां इन खाधे खे पणियाठी शक्ल में तब्दील करणो आहे, यानी असां जेको खाईंदासीं 2 ग्राम मानी जा हणंदासीं त पोइ मथां पाणी पीअंदा आहियूं, इहो असांजे मादे जे अंदरि वेंदो आहे। मादो इनखे छा कंदो आहे? बिल्कुलु ज़ोर ॾेई करे ॻीहे पीहे इनखे छा कंदो आहे? मादो इनखे पीहे नंढनि ज़रड़नि में चैन कंदो। हाणे इहे नंढा ज़रड़ा नंढी आंड्र जे अंदरि वेंदा ऐं इनखे नंढी आंड्र जे अंदरि सेल हूंदा आहिनि, उहे जज़ब कंदा, उहे वरी ॿियनि जिस्म जे ॿियनि हिसनि ॾांहुं मोकिलींदा। नंढी आंड्र में बि इहे शयूं जज़ब थींदियूं आहिनि। जेका जज़ब थियण जी जेका सलाहियत हूंदी आहे उहा ज़बान खां असांजे माना हिन वात खां वठी करे एनस ताईं मौजूदु आहे, यानी जिस्म जे आख़िरी हिसे ताईं, जितां खां असां ख़राबु खुराक निकाल कंदा आहियूं। हाणे चए थो जज़ब थियण जी जेका कंडीशन आहे उहो हितां खां वठी करे यको मौजूदु आहे। हाणे चए थो पर खाधे खे सभ खां पहिरियों असूल आहे त खाधे खे नंढनि ज़रड़नि में तक़सीम थियणु खपे, छो त सेल उन्हनि खे छा कंदो? जज़ब कंदो। सेल उन्हनि खे छा कंदो? जज़ब कंदो। हाणे असांखे चए थो खाधो असांजे बदन जे मुख़्तलिफ़ हिसनि में मौजूदु जीव घरड़नि यानी सेलनि ताईं सिधो सो नथो पहुची सघे, यानी इहे जेके खाधे जा वॾा गिरा आहिनि असां भञा खाधा इन्हनि ताईं इहे डायरेक्ट सेलनि ताईं न वेंदा। इन जे लाइ खाधे खे असांखे छा करिणो आहे? मुख़्तलिफ़ हिसनि में यानी नंढनि टुकड़नि में तब्दील करिणो आहे। उनखे पहिरियां नंढनि मुख़्तलिफ़ शयुनि जे ज़रड़नि में बदिलाए पोइ सेल जज़ब कंदा आहिनि। पहिरियां छा कंदो? मादो इन्हनि सभिनी शयुनि खे, या मादो नंढी आंड्र वॾी आंड्र, इन्हनि वॾनि ज़रड़नि खे नंढनि मुख़्तलिफ़ शयुनि जे ज़रड़नि में बदिलाईंदो, पोइ सेल लाइ मोकिलींदो, पोइ सेल उनखे छा कंदो? जज़ब कंदो। प्यारा ॿारो, हिते खाधो ई छो? चए थो कंहिं बि सेल ताईं जेका शइ पुॼे उहो खाधो ई छो, का ॿी शइ छो न? यानी लाज़मी आहे असां खाधो खाऊं त खाधे सां ई असां ज़िंदगी जा कारोबार करे सघूं था, त उन जे लाइ असां वरी सम्झंदासीं त असांखे खाधे जी ज़रूरत छो पवंदी आहे? खाधो ई छो, ॿी शइ छो न? यानी डाइजेशन जे लाइ
खाधो यानी डाइजेशन जे लाइ ऐं सेलनि ताईं खुराक पहुचाइण जे लाइ खाधो ई छो, ॿी शइ छो न। चए थो सभिनी जानदारनि खे खाधे जी ज़रूरत इन करे पवंदी आहे छाकाणि त उन में फ़ाइदेमंद कीमयाई शयूं मौजूदु आहिनि, छाकाणि त उन में फ़ाइदेमंद कीमयाई शयूं मौजूदु आहिनि। चए थो खाधो हिकु अहिड़ी शइ आहे जंहिंमें असां मुख़्तलिफ़ शयुनि खे मिक्स करे उहो ठाहींदा आहियूं ऐं उन में बेशुमार कीमयाई शयूं मौजूदु हूंदियूं आहिनि। फ़र्ज़ु कयो जेकॾहिं असां को सालन पकायो आहे, सालन जे अंदरि यानी भाॼी जे अंदरि असां छा कयो आहे, टमाटर विधा, बसर विधा, इन जे अंदरि मुख़्तलिफ़ कीमयाई शयूं हूंदियूं, मिर्चूं विधियूं, नमक विधो, घी विधो, हर हिकु शइ जे अंदरि ख़ुदि सब्ज़ी जे अंदरि मुख़्तलिफ़ शयूं मौजूदु आहिनि। इन्हनि सभिनी शयुनि खे असां मिक्स कंदासीं, असांजी हिकिड़ी कीमयाई शइ ठाहे पवंदी। हाणे चए थो फ़ाइदेमंद कीमयाई शयूं जेके आहिनि खाधे में मौजूदु हूंदियूं आहिनि, तंहिंजे करे खाधो असांजे लाइ छा आहे, फ़ाइदेमंद आहे। ॿिए नंबर ते खाधो जानदारनि खे मुख़्तलिफ़ कमनि ऐं सरगर्मियुनि में मदद ॾिए थो, जीअं ज़िंदा रहणु, चुरपुर करणु। चए थो कंहिं बि जानदार खे ज़िंदा रहणु, चुरपुर करणु ऐं उनजी सिहत खे बरक़रार रखण लाइ घुर्बल तवानाई फ़राहम कंदो आहे। केरु फ़राहम कंदो आहे? खाधो। जेकॾहिं खाधो हूंदो त असांखे पहिरियां त कीमयाई शयूं जेके खाधे में मौजूदु हूंदियूं आहिनि उहे जिस्म खे मिलंदियूं। ॿियो खाधो जानदारनि खे मुख़्तलिफ़ कमनि या सरगर्मियुनि में बि मदद करे थो। पहिरीं नंबर ते जीअं असां ज़िंदा रहण जे लाइ बि असां खाधो खाईंदा आहियूं, छो त ज़िंदा रहण जे लाइ खाधो खाईंदासीं, इहो खाधो वञी करे जिस्म जे अंदरि सेलनि जे अंदरि जज़ब थींदो, नवां सेल ठहंदा, असांजी नशोनुमा थींदी, असां वाध वेच कंदासीं। हाणे चए थो ज़िंदा रहण लाइ, चुरपुर करण लाइ ऐं सिहत खे बरक़रार रखण लाइ घुर्बल तवानाई बि फ़राहम कंदा आहिनि। प्यारा ॿारो, असां अॼु 7वीं क्लास जी साइंस जो पहिरियों टॉपिक पढ़ियोसीं हाज़मो। हाज़मो छा आहे? अहिड़ो तरीक़ो जंहिंमें वॾे खाधे जा वॾा ज़रड़ा नंढनि नंढनि ज़रड़नि में वरछिजी जज़ब थियण जी सलाहियत में तब्दील थी वञनि, त उनखे असीं छा चवंदासीं? डाइजेशन। डाइजेशन में असां ॿियो टॉपिक पढ़ियोसीं त डाइजेशन में छा हूंदो आहे। डाइजेशन में असांखे ज़रूरत हूंदी आहे खाधे जी। असां खाधे खे वात में ॾींदा आहियूं, उन जा नंढा नंढा ज़रड़ा कंदासीं, अञा ही मादे में वेंदो, अञा वधीक ज़रड़नि में तब्दील थींदो, आंड्रनि में वेंदो, पाणियार जी सूरत में तब्दील थींदो, पोइ इहो सिधो सो हलियो वेंदो सेलनि ॾांहुं, हिते जिस्म जे मुख़्तलिफ़ हिसनि में मौजूदु सेलनि ॾांहुं। सेल इन्हनि खे छा कंदो? आसानी सां जज़ब कंदो। जॾहिं सेल इन्हनि खे आसानी सां जज़ब कंदो त पोइ छा थींदा आहिनि? उहे सेल जज़ब करण सां खाधो जेको आहे जानदारनि खे मुख़्तलिफ़ कमनि सरगर्मियुनि जीअं ज़िंदा रहणु, चुरपुर करणु, सिहत खे बरक़रार रखण लाइ घुर्बल तवानाई छा कंदा आहिनि? फ़राहम कंदा आहिनि। यानी खाधो हिकु अहिड़ी शइ आहे जेको इंसान खे ऐं ख़ासि तौर ते जानदारनि खे घुर्बल तवानाई फ़राहम कंदो आहे। उहा तवानाई असांजी सिहत खे बरक़रार रखण में बि मदद ॾींदी आहे, उहा तवानाई असांखे वाध वेच करण में बि मदद ॾींदी आहे, उहा तवानाई असांखे मुख़्तलिफ़ सरगर्मियुनि या कमनि करण में बि मदद ॾींदी आहे। खाधो छा आहे? खाधो दरअसल उन में बेशुमार कीमयाई शयूं मौजूदु हूंदियूं आहिनि जेके असांखे मुख़्तलिफ़ सरगर्मियूं या कमु करण में मदद ॾींदा आहिनि। प्यारा ॿारो, असां सुभाणे 7वीं क्लास जो ॿियो टॉपिक पढ़ंदासीं। असांखे कमेंट्स बि कयो ऐं असांजे पेज खे लाइक बि कयो। असांजो यूट्यूब जो चैनल बि आहे, तव्हां उनखे सब्सक्राइब बि कयो। तेसिताईं उस्ताद खे ॾियो इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।